जिंदगी वधे थी पान करीम फरमान था जेतरो टाइम तू काबे जो तवाफ कंदे वो तवाजी हिन उम्र खां इजाफी उम्र रखिया वेंदा मासूम फरमान था जेतरो टाइम तू मजलिस हुसैन में रहंदे वो तवाजी हिन उम्र खां इजाफी उम्र में रखिया वेंदा मासूम फरमान था जड़े को मुहब को मौलाई कह दे इमाम की ज़ियारत ते घरान निकरे वापसी ताईं जेतिरा ॾींहं लॻनि उहो तव्हांजी इज़ाफ़ी उमिरि में लिखिया वेंदा हिकु सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात ते अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले दवार से मजलिस हुसैन नंढी वॾी नथी अगर वॾा ज़ाकिर हुजनि त मजलिस जे नंढा ज़ाकिर पढ़नि त मजलिस न आहे न मुंहिंजा साईं इहो कोन्हे मासूम फरमाइनि था हिकु पढ़ण वारो हुजे हिकु ॿुधण वारो हुजे असांजो मक़सद बयान कयो वञे इन खे मजलिस हुसैन चइबो आहे पढ़ण वारे खे इहो सोचणु घुरिजे त मूंखे आले मोहम्मद ॾिसनि था मां उन जी कस्टडी में पढ़ी आहियां ॿुधण वारे खे इहो सोचणु घुरिजे त मां मजलिस हुसैन में अहिड़े तरीक़े सां वेहां जो जनाब सजाद ॾिसी ख़ुशि थी पए जनाब सजाद ॾिसी ख़ुशि थी पए भला ख़ुदा करीम हर का इबादत जो टाइम मुकर्रर कयो आहे नमाज जो टाइम मुकर्रर आहे पढ़णी ज़रूर आहे रोज़े जो टाइम आहे रखणो ज़रूर लेकिन मासूम फरमाइनि था मजलिस हुसैन हिकु अज़ीम इबादत आहे जंहिंजो टाइम मुकर्रर कोन्हे मजलिस हुसैन हिकु अज़ीम इबादत आहे जंहिंजो टाइम मुकर्रर कोन्हे कि भला मजलिस हुसैन इबादत हिकिड़ी आहे फ़ाइदो टिनि माण्हुनि खे पढ़ण वारे के ॿुधण वारे के पढ़ाइण वारे के पाक करीम जन फरमाइंदा जॾहिं मजलिस हुसैन में अचो त ज़िंदगी जी आख़िरी मजलिस करे ॿुधंदा ख़बर न आहे सुभाणे नसीब थिए या न थिए हिकु सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले वबिल वालिदैन ऐसा मासूम फरमाइनि था जॾहिं तव्हांजा माउ पीउ ज़ईफ़ थी उन्हनि सां सुहिणे सलूक सां पेश अचो अगर वो तवा के कावड़ में कुछ चई न विझन त तव्हां उन्हनि जे साम्हूं उफ बनो दवा से हर को पंहिंजा ग़रीबान पाण ॾिसे त अॼुकल्ह जी नौजवान पंहिंजे माउ पीउ सां कहिड़ो सलूक था कनि पाण करण फरमाइनि था लख हज पढ़ लख नमाज़ पढ़ अगर तोते माउ पीउ नाराज़ आहे मासूम फरमाइनि था दुनिया में को बि ख़ैर जो अमल कबूल खैर ए अमल का करिए सोच तो वालदैन ते राजी हन या नाराज दवार से पोहे बड़ी करा पो नमाज पढ़ पो रोज़ू रखो अगर असाते मां पी नाराज आ मासूम फरमाइंदा दुनिया में को खैर अमल कबूल कर सरवर कहरवान कायनात की शख्स है कि भला मुझे ला दुआ नबी से जो तुझी अमल जिंदा तुझी अमल जिंदा है हास चई वही पंहिंजी माउ खां दुआ सुभान अल्लाह अमल जो हुंदे मुड़ी अचने जरूर कने अमल खां दुआ घुरायो सलवात पढ़ो आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले हिकु शख्स है नबी ॾिसी ने आका जेतिरो कमाया थो ओतिरो ख़र्च थी थो न पूरी पगई कई नबी सैयद सुबह पंहिंजे पीउ जी ख़िदमत रोए ॾिसी चई आका मुंहिंजो पीउ बि हिन दुनिया तां गुज़ारे वियो आहे नबी सैयद घबरा न वञ पंहिंजी माउ जी ख़िदमत सुभान अल्लाह रोई ॾिसी चई आका अमर बि गुज़ारे विया नबी सैयद घबरा न वञ उन्हनि जे क़ब्रनि ते चार फुल खणी पढ़ उन्हनि जी बख़्शिश थींदी तुंहिंजी रोज़ी में बरकत थी रोई ॾिसी चई आका कह ज़माने जो ॿुधाई कब्रिस्तान रुली मूंखे इहा ख़बर कान्हे मुंहिंजी माउ जी ख़बर किथे आहे मुंहिंजे पीउ जी ख़बर किथे आहे नबी चयसि घबरा न वञ पंहिंजे हथनि सां बरकत दिल में इहो तसवर पैदा करे मुंहिंजी माउ जी ख़बर आहे मुंहिंजी पीउ जी ख़बर आहे उते चार फुल खणी पढ़ उन्हनि जी बख़्शिश थी वेंदी तुंहिंजी रोज़ी में बरकत थी वेंदी हिकु सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात वरी बि दरूद पढ़ो ख़ानदान ज़हरा
हिकिड़ी जनाब सलमान मस्जिद में नमाज पढ़ी बाहर तो पुछण वारनि पुछा कई सलमान अंदर मस्जिद में केर वेठो अंदर मस्जिद में केर वेठो आहे ॾिसी चई हिकु अल्लाह जो नबी वेठो आहे ॿिए खे मां कोन थो सुञाणा ॿिए खे मां कोन थो सुञाणा मुस्लमान आया ॾिठो हिकु तरफ़ नबी वेठो आहे ॿिए तरफ़ अली वेठो आहे ॾिसी चई या रसूल अल्लाह तव्हांजो कंदा त सलमान कॾहिं ज़िंदगी में कूड़ ॻाल्हायो अॼु असां सलमान खां पुछो आहे मस्जिद में केरु वेठो आहे छा अली खे सलमान न पियो सुञाणे नबी चयो घबरायो न सलमान खे अचण कि भला जनाब सलमान पातो सरवर कहना ॾिसी चवनि था सलमान मुस्लमाननि एतिराज़ कयो आहे कि ना कमु पंहिंजे तरफ़ कयो आहे तव्हां पाण खुतबे में फरमायो हो अली जो शान इमाम मोहम्मद ॼाणे या ख़ुदा ॼाणे अली जो शान मां मोहम्मद ॼाणा या ख़ुदा ॼाणे हिकु सलवार पढ़ो आहे इहो सलमान ॾिसी के यार ई जो सवाल मुझे अमीर बड़ा फरमाया सलमान था कि यार ये मौत कने मुझे मौत कने मुझे इमाम जे सलमान मौत की खबर खुदा के हुंदी है लेकिन मां अली तो के बुधाया तो ते मौत कने मां अली तो के बुधाया तो ते मौत कने ही दी हाने वही बादशाही करे थकी पई जा हलियो वञा कब्रिस्तान उते वञी सलाम वराई जा जॾहिं तोसां मुर्दो ॻाल्हाए उन्ही महिल सम्झजा तुंहिंजे मथां मौत करी जवाब साईं हर माण्हू हर इंसान जी इहा ई ख्वाहिश आहे त हिकिड़ो ॾींहुं बि मुंहिंजो बादशाही ते गुज़रे लेकिन अली जो गुलाम पंहिंजे नौकर खे ॾिसी चवे थो हाने मूंखां बादशाही नथी थिए हथलो कब्रिस्तान पाकिस्तान सलाम वराए ॾिसी चवनि था अस्सलाम अलैकुम या अहलल कबूर ए कब्रनि वारा तव्हां ते मुंहिंजो सलाम क़िबला तारीख़ गवाह आहे हिकु कब्र खड़ी उन्ही में एक शख्स निकितो आहे ॾिसी चई वालेकुम अस्सलाम सलमान महदी मुंहिंजो तुंहिंजे सलाम अल्लाह अकबर पंहिंजे नौकर खे चई अली जो कौल सचो थियो आहे हाणे मुंहिंजे मथां मौत करी पंहिंजे नौकर खे ॾिसी वेठो मुंहिंजो जनाज़ो उहो पढ़ंदो जे नबी जो पढ़ंदो मूंखे गुस्ल उहो ॾींदो जे नबी खे ॾींदो जवार साईं तारीख़ गवाह अञा ॻाल्हि ख़तमु न आहे थी दरवाज़ा जिते तकड़ो बाप थियो आहे ज़ाज़ान दरवाज़ो खोल मां अली अची वियो आहे सलमान जे जनाज़े में नाराए हैदरी सलवात पढ़ो आले मोहम्मद जी सल्ले अला मुहम्मद वल बड़ी दम करो खानदान ज़हरा दे अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद जनाब विसम से ज़ियारत करे आया जनाब विसम ये अली जो वो गुलाम जंहिं वटि अली कचहरी जे लाइ दुकान ते हली अॼु जंहिं वटि MP MLA थो अचे ख़ुशी में माफ़ी नथो जंहिं वटि अली जहिड़ी शख़्सियत थी अचे उन जो शान मर्द में का हिकिड़ी मौला अली ॾिसी जो विसम मुझी दिल थी थे जे मार तुझे दुकान ते वेही खाट करा ये मौला ता जो दुकान ता के पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे ना जवाब से तारीख़ गवाह जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम बिठा दुकान ते हिकु कमीनो आयो ॾिसी के यार ई खाट मौला जे पैसा रख खाट इन पैसा खोटा रखा गवा साईं आयो पंहिंजी घर
जॾहिं घर आयो दरबार साईं हिन पंहिंजी घरवारी खे ॾिसी चयो अॼु त मां अली खे फुरे आयो अॼु मां अली खे फुरे आयो आहियां पैसा खोटा वठी खाती ये कमीना इन कम जी तोखे सज़ा हिन जी घरवारी अली जी मुरीदियानी हिन जी घरवारी अली जी मुरीदियानी हिन खारक खाइण शुरू कई द्वार जॾहिं खारक खाइण शुरू कयई न खारक हेठि ॾींदा न मथे थी निकिरे निड़ी में फासे इशारे ते ॻाल्हाए घरवारी चयसि मज़ो अची वियो अली सां ठगे न खारक हेठि थी रहे न मथे थी निकिरे अल्लाह दरबार साईं हिन जी घरवारी हिन खे वठी आई मौला अली कि यार कमीने खे सज़ा ॾिनी पई हाणे माफ़ कयो जॾहिं हिन जी ज़बान खुली दरबार साईं कि यार इन खे खार मौला चयसि साबित खा कि यार इन कौलियूं ज़हर अली चयोसि अॻु में ज़हर हुयो हाणे